ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 307 एपिसोड में छा रब ने मीरा मिली वेंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में 300 किस्तुनि ताईं हिन ड्रामे में रबन किरदार में एतिरी त जान विधी आहे जो 300 एपिसोड पूरा थियण खां पोइ बि ॾींहुं तोड़े परॾेह में रहंदड़ सिंधी हर माण्हू आज़म मेंगल खे बतौर रबन ॾिसणु चाहे थो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आज़म जान मेंगल रबन जो किरदार एतिरो त बख़ूब निभायो आहे, ना सिर्फ़ मज़ाक मस्ती ॾुख पर उन सां गॾोगॾु ज़हर ज़िंदगी ड्रामे में एक्शन सां भरपूर रबन जे किरदार में तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं मीरा जो हिन वक़्तु जेको सिचुएशन आहे उहा तेरे बिन ड्रामे जे मीरब ऐं मुर्तसम वारी सिचुएशन लॻे थी। ॿी तरफ़ नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमदार जहिड़ो किरदार तमामु वॾी कमी महसूस करे पियो, पर हाणे 305 एपिसोड में कमदार जो किरदार भी ज़ाहिर थी चुको है। मतलब हाकिम खान जहिड़े वॾेरे सां गॾु कमदार जे किरदार में सजाद समो जेको कमदारी सां गॾोगॾु उम्मीद आहे त मज़ाक मस्ती ऐं कॉमेडी भी ॾेखारींदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में कॉमेडी जो ज़िक्र कयूं त वाहिद रज़ा ऐं अकबर उतरादी कॉमेडी खे भी ख़ाली जगह पुर करे छॾी आहे। तमामु ज़बरदस्त हिन वक़्तु पूरी टीम पूरी फुल तयारियुनि सां मौजूद आहे, पर हिन वक़्तु रईस गफ़ार खान जो किरदार, सैयद निसार शाह जी अदाकारी ऐं उन सां गॾोगॾु ग़ुलाम सतार लाड जी अदाकारी खे माण्हू तमामु घणो मिस बि कनि था। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा रहंदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV ऐं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।